सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। अदी हुन धोखेबाज जो नालो न वठ जे पंहिंजो मकसद हासिल करण जे लाइ असांखे ही नाड़ा में उछलायो। मुखे इहो तो बुधाए तू छा करण वारी आहीं? मां मर्दन जे खिलाफ मर्दन खे ही इस्तेमाल ऐं इने जे लाइ मुखे एक मजबूत मर्द जो सहारो घुर्जे। नवाब खान तो माफी जे काबिल भी ना है। जेसी ताईं उन सां सिद्धो छेड़ो करे उनखे पंहिंजे पेरनि में नथा झुकायूं न तेसी ताईं नवाब खान पंहिंजी शरारतुनि खां कॾहिं बि कोन मुड़ंदो। बाबा ॾाढा सही पर मेरे सां मुंहिंजो निकाह थी वियो आहे ऐं उनखे मूं पंहिंजो वर मञी वरितो आहे। जेकॾहिं उनखे कुझु थियो न त सॼी ज़िंदगी मां बेवाहन वारी गुज़ारींदसि। जेकॾहिं सॼी ज़िंदगी तूं मूंखे बेवाह ॾिसणु चाहीं थो न त पोइ वञी मीर खे मारे अच, मां तोखे कोन रोकींदसि। सोट मां तुंहिंजी इन ॻाल्हि खे नथो मञां। इहो तुंहिंजो ग़लति फ़ैसिलो आहे। उन्हनि ॾाढो कयो आहे, इनखे मां बि कोन थो मञां। मीर जे मुए खां पोइ तुंहिंजी ॿी शादी थींदी। चालान थियण खां पहिरियां उहे नवाब खान जा जुमला यादि कर। पोइ कंहिंजे बर्बादीअ जो सोच। धोखेबाज़ शख़्स आहे, धोखो उनजी फितरत में आहे। हाणे जेकॾहिं इहे नवाब साम्हूं हथ मिलायो त इहे ज़हर जा वटा पंहिंजे हथनि सां मूंखे प्यारींदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।